मुझे बनी ते रोज़ फायरिंग पी कई वञे ऐं पुलिस इनडायरेक्ट मूंखे तंग पई करे, अप्रोच पई करे त मूंखे हर हालत में हिन बनी मां डिस्पोजिशन कयो वञे। आख़िर छो? आऊं पंहिंजे अबे ॾाॾे जी मिल्कियत जेको मुंहिंजो कानूनी राइट ऐं हक़ आहे, 100 सालनि जी पीढ़ाई मिल्कियत आहे, जंहिंखे सुप्रीम कोर्ट पाण तस्लीम कयो आहे, उन खे छो छॾियां? कहिड़े आधार ते छॾियां? पोजीशन तव्हां वटि आहे, शुरू खां वठी पोजीशन मूं वटि आहे। ही सेकेंड राउंड आहे। इन खां पोइ सर अचूं था वरी थर्ड राउंड ते। थर्ड राउंड ते ही वरी वियो हो एंटी करप्शन कोर्ट में। उन ज़माने जो तपेदार ऐं मुख़्तियार कार खे हिन पाण सां गॾु कयो हो। तॾहिं सैयद अशरफ शाह हो एंटी करप्शन जो जज हैदराबाद। एंटी करप्शन जे जज बि इहो लिखियो आहे त तव्हां जेके ब्लेम हया आहिनि तपेदार, मुख़्तियार कार ऐं अब्दुर्रहमान ते, उहे सरासर ग़लति ऐं बेबुनियाद आहिनि। हिन एंटी करप्शन जे 1999 जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ वरी मुंहिंजो अपोज़िट पार्टी वियो आहे सन 2000 में हाई कोर्ट में। ही टियों हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे। टियों भेरो हाई कोर्ट वियो आहे। टियों भेरो बि हाई कोर्ट मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। उन खां पोइ टियों भेरो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, उन खां पोइ टियों भेरो मुंहिंजो मुखालिफ़ वियो आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, जंहिंमें जस्टिस अब्दुल हमीद डोगर ऐं जस्टिस जावेद इकबाल जेको लास्ट पंहिंजो नैब चेयरमैन हो पाकिस्तान, उहे हिन बेंच में गॾु हुआ। ऐं उन जे डिसीशन कापी में पैरा नंबर 4 में वाज़े तौरु लिखियो वियो आहे वाज़े तौर पैरा नंबर 4 में लिखियो वियो आहे त हिननि ते जेके बि ब्लेम लॻा आहिनि से सरासर ग़लति ऐं बेबुनियाद लॻा आहिनि अब्दुर्रहमान ते। ऐं का बि हुन में सदाकत सचाई न आहे। ही सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जा ऑर्डर आहिनि। भाउ अवां पढ़ी सघो था त हिननि जे वॾनि को बि फार्जरी, को बि फराड कोन कयो आहे। डिसीशन कापी में लिखियलु आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे 3 जजनि फुल बेंच में केस फ़ैसिलो मुंहिंजे फेवर में ॾिनो आहे। आया 3 हाई कोर्ट जा फ़ैसिला, 3 सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला, 2 हेयरशिप सर्टिफिकेट्स, 2 डिग्रियूं, 2 सीनियर सिविल जज जा फ़ैसिला, 2 एडिशनल सेशन जज जा फ़ैसिला, हिकिड़ो एंटी करप्शन जो फ़ैसिलो। हिन खां पोइ कानून में का गुंजाइश रहे थी?